क़ौमी असेंबली में अदालती सुधारनि वारो पेश कयल तरमीमी बिल सुभाणे सेनेट ॾांहुं उमाणियो वेंदो। सेनेट जी मंज़ूरी खां पोइ उहो बिल लागू थी वेंदो। क़ौमी असेंबलीअ जो इजलास राजा परवेज़ अशरफ जी सदारत हेठि थियो, जंहिंमें कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरीअ खां पोइ सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर में तरमीम जो बिल पेश कयो ऐं हिन बिल में पाण मुरादो नोटिस वठण लाइ सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी कमेटी जोड़न की तजवीज़ ॾिनी। तरमीमी बिल जे मतन में पाण मुरादो नोटिस ते अपील जो हक़ ॾिनो वियो। उन लाइ अपील 30 ॾींहंनि अंदरि दाख़िल करे सघिबी ऐं अपील 2 हफ़्तनि अंदरि ॿुधणी लाइ मुक़ररु करणी पवंदी। बिल पेश करण वक़्तु कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो त माज़ीअ में घिटियुनि में बीठल गटर जे पाणीअ ते पाण मुरादो नोटिस वरितो वियो ऐं इंतिज़ामी मामलनि ते हिक ॾींहं में 3 पाण मुरादो नोटिस वरिता विया। नंढनि नंढनि मामलनि ते नोटिस वठण सां इदारे जी साख मुतासिर थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि थियल इजलास में वफ़ाक़ी हुकूमत अदालती सुधारनि वारे तरमीमी बिल 2023 जी मंज़ूरी ॾेई छॾी। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ पारां क़ौमी असेंबलीअ में बिल पेश। बिल मूजिबि पाण मुरादो नोटिस वठण वारो फ़ैसिलो 3 सीनियर जज कंदा, जिन में चीफ जस्टिस शामिल हूंदो। पाण मुरादो नोटिस ते अपील जो हक़ हासिल। अपील 30 ॾींहंनि अंदरि दाख़िल करे सघिबी ऐं अपील 2 हफ़्तनि अंदरि ॿुधणीअ लाइ मुक़ररु करणी पवंदी। बिल मंज़ूरी लाइ सुभाणे सेनेट ॾांहुं रवानो कयो वेंदो।